नाज़रीन हम ख़बर शामिल कंदासीं। लाहौर हाई कोर्ट पारां पीटीआई बानी जो 12 केसनि में जिस्मानी रिमांड कालदम करार ॾिनो वियो आहे। लाहौर हाई कोर्ट संदसि वीडियो लिंक ते हाज़िरी जो नोटिफिकेशन भी रद्द करे छॾियो। हीअ हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। लाहौर हाई कोर्ट पारां पीटीआई बानी जो 12 केसनि में जिस्मानी रिमांड कालदम करार ॾिनो वियो आहे। लाहौर हाई कोर्ट संदसि वीडियो लिंक ते हाज़िरी जो नोटिफिकेशन भी रद्द करे छॾियो। अवां खे अपडेट कयूं पिया। आम ख़बर के हवाले से लाहौर हाई कोर्ट पारा पीटीआई बानी जो 12 केसनि में जिस्मानी रिमांड कालदम करार ॾिनो वियो आहे। लाहौर हाई कोर्ट संदसि वीडियो लिंक ते हाज़िरी जो नोटिफिकेशन भी रद्द करे छॾियो। हीअ हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। लाहौर हाई कोर्ट पारां पीटीआई बानी जो 12 केसनि में जिस्मानी रिमांड कालदम करार ॾिनो वियो आहे। लाहौर हाई कोर्ट संदसि वीडियो लिंक ते हाज़िरी जो नोटिफिकेशन भी रद्द करे छॾियो।